वरी नदर थिया चऊं पर सनम सरे नथी आवाज़ी बेरुखी दिल ते असर करे नथी वरी नदर थिया चऊं पर सनम सरे नथी परे नकल झुकयूं था अव्हां जे ज़ुल्फ़न मां परे नकल झुकयूं था अव्हां जे ज़ुल्फ़न मां अव्हां जे सिर जो कसम बाड़ तब मरे नथी अव्हां जे सिर जो कसम बाड़ तब मरे नथी अलाए केड़ी खता कई असां किस्मत जी असां तेरे मजी काई नजर धरे नथी वरी नदर थिया चऊं पर सनम सरे नथी माशाअल्लाह वाह 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 ज़बरदस्त नजफ़ अली असां तव्हांखे पंहिंजे यूट्यूब चैनल सोजरो में खुश आमदीद था चऊं वॾी महिरबानी अदा असलम भा बेसिकली मुंहिंजे लाइ अॼु बाइसे फ़ख़ुर जो ॾींहुं आहे त मुंहिंजे अॻियां ॿ लेजेंड दादा रूफ़ कंदर अदा असलम यकीन कंदो मुंहिंजे लाइ मूंखे तव्हां इज़त बख़्शी आहे वॾी महिरबानी लख लाख स्पेशली अव्हां जा नजफ़ तव्हांखे अलाह साईं तमामु वॾी इज़त ॾिनी आहे हिन में कोई शक ई नाहे ऐं तव्हां असांजे सिंधी मीडिया जा लेजेंड फनकार आहियो अल्हम्दुलिल्लाह तव्हां पंहिंजे ॻाइण में बि तव्हां पंहिंजो नालो कमायो आहे त वरी बैकग्राउंड म्यूज़िक में बि ऐं कंपोज़िशन बि कयो था पिया नजफ़ असां हाणे ॻाल्हि खे शुरू था कयूं मुंहिंजो ख़्यालु आहे बग़ैर कंहिं तमीद ॿधे सिंपल इहो बेक़दरी जी यारी पहिरियों गानो तव्हांजो केटीएन जो बिल्कुलु बिल्कुलु ऐं इन में सॼो क्रेडिट जेको आहे दादा तव्हांखे यादि हूंदो त सॼो टीम वर्क ई हुयो त इन में मां अदा नूर असलम तुनियो तव्हां सभई ऐं यकीन कंदो त बिलीव कंदो त आउं अॼु उन्हनि ॾींहंनि खे ॾाढो सारींदो आहियां त जेके नो डाउट दादा नो डाउट के जेके ॾींहं हुया अणविसरंदड़ हुया सो स्पेशली जेके मूंखे यादि आहे त तव्हां जेकी स्टोरी लिखो पिया ऐं मूंखे यादि आहे त मां असां जंहिंमहिल आई थिंक मुंहिंजे घर में हेतिरो ई कमिरो हुयो जंहिंमें हिकिड़ो जेको तव्हांजे मथे आया हुयासीं बिल्कुलु 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 छहों फ्लोर बिल्कुलु इहे ॾींहं दादा यकीन कंदो त ऐं स्पेशली कॾहिं कॾहिं वेंदो बि आहियां उन फ्लैट ते वञी वेही करे ॾिसंदो बि आहियां कॾहिं यकीन कंदो अखियुनि में ॻोढ़ा अची वेंदा आहिनि त के उहे जेके ॾींहं हुया सो उन खां पोइ वरी ख़ैर असां तव्हां इलाही सातरा जेके केटीएन जे लाइ कम कया थीम सॉन्ग बि तव्हां ॻाया शुरू वारा जेके बि ऐं पहिरीं केटीएन जी हमद उहा एज़ाज़ तव्हांखे आहे त रिकॉर्ड थी तव्हांजी आवाज़ में वरी मूंखे एज़ाज़ मिलियो त मां हुनखे डायरेक्ट कई दादा स्पेशली अगरि केटीएन जे हिसाब सां असां ॻाल्हि कंदासीं त स्पेशली सॼो क्रेडिट तव्हां ॾेई वञे थो केटीएन जो इहो पहिरियों हमद जेको हुयो फॉर द फस्ट टाइम हिकिड़ो सिंधी में असां हिकिड़े म्यूज़िक में कयूं पिया हमद जंहिंजे लाइ हिकिड़ो रिस्क बि हुयो ऐं तव्हां इहो रिस्क खयो ऐं इन खां अलावा मेन जेको वन ऑफ द टॉप सिंधी मीडिया जी हिस्ट्री में जेको टॉप गानो रहियो चूड़ियूं वॼनि थियूं
उनजी डायरेक्शन बि तव्हां पाण ॾिनी ऐं मूंखे यादि आहे स्पेशली दादा जा जेके वर्ड यादि आहिनि त दादा मूंखे चयो यार हीअ साम्हूं हिकिड़ी अथई या टैंकी आहे इन ते चढ़ी वेंदे असलम बात आहे यकीन कंदो त उहे ॾींहं जंहिं महिल त मूंखे दादा चयो भई दादा मां चढ़ी वेंदुसि त कीबोर्ड हुई ऐं कीबोर्ड ॾाढी ॻोरी हुई त जंहिं महिल मथे चढ़ूं पिया उते मथे चढ़ूं पिया त जंहिं महिल हेठि चौकीदार बीठो चए था चढ़ो था त पंहिंजी रिस्क ते चढ़ो बाक़ी हिन जी ॾाकण कमज़ोर अथव ॾाकण कमज़ोर प्लस जेका हुनखे गिर लॻल हुई न कुझु हिसे ताईं त हुई बाक़ी ख़ाली ओपन हुई ओपन ऐं कोटड़ी शहर जी वॾे में वॾी जेका आहे असां मथे उहा पंहिंजो आहे टैंकी ऐं कुदरती वरी ॾिसो नसीब सां आहे केॾा भला उन महिल वरी ट्रेन बि गुज़री बिल्कुलु बिल्कुलु जंहिंमहिल हिनखे खणी पिया वञनि कीबोर्ड खे मुमताज़ कंदर यकीन कंदो त मूंखे हुन जॾहिं चयो त मथे ॾाढो रिस्की अथव ऐं जॾहिं मथे चढ़ियुसि त हीअं गिरिल पूरी गिरिल हेठि लही आई मां चढ़ी वियुसि मथे पोइ मूंखे ख़्यालु आहे मां चयो यार मुमताज़ बि अचे पियो पुठियां हाणे अलाह ख़ैर करे पोइ जल्दी सां तकड़ सां लथुसि त मुमताज़ बि बिल्कुलु मुमताज़ बि ऑन द स्पॉट हुन गिरिल खे हथु रखण वारो मां रड़ कई जीअं रखण वारो सॼी गिरिल हेठि हली वई सॼी बिल्कुलु दादा ये शॉट खाइण जे लाइ बिल्कुलु दादा हिनखे कोटड़ीअ जी टैंकीअ जे मथां चढ़ी आहे ऐं मज़ेदार ॻाल्हि इहा आहे ख़बर अथव घणनि माण्हुनि खे अंदाज़ो ई कोन लॻायो त इहा कोटड़ीअ जी का पाणीअ जी वाटर सप्लाई जी का टैंकी आहे बिल्कुलु यार इहे हिन पासे खां बिल्कुलु ट्रेन थी वञे पई बिल्कुलु किथां जेको आहे रिकॉर्ड कयो उन वक़्तु त पाण वटि हे जेके ड्रोन वग़ैरह त बिल्कुलु मुश्किलुनि सां ऐं यादि अथव न जंहिं महिल कयूं पिया हमद रिकॉर्ड बिल्कुलु ऐं उते असांखे ट्रैक वग़ैरह खपे पियो उहा चेयर ते वेही करे रिकॉर्ड कयूं पिया ऐं आख़िरकार धुओं करिणो त आख़िरकार मच ॿार अची जूं अखियूं सड़ियूं सो इहे दादा नो डाउट के दादा गोल्डन डेज आहे यकीन कंदो इन ई हमद में जेको पाण खे फोग मिली वियो ऐं गाॾीअ मथां वरी बिल्कुलु अर्ली मॉर्निंग वियासीं सुबुह जे टाइम सो उहे ॾींहं यकीन कंदो आहे ॾाढो सारींदो आहियां दादा हिन ॾींहं खे महिनतुनि जो फल मिलियो आहे बेशक दादा सभिनी खे अल्हम्दुलिल्लाह अल्लाह साईं एतिरी इज़त ॾिनी आहे जो हींअर मां सम्झां थो त नजफ़ जेकॾहिं सिंध त छा पर मुल्क खां ॿाहिरि बि जेकॾहिं वेंदो हूंदो त माण्हू खे लखे वारा हूंदा बिल्कुलु दादा लॻंदो आहे तव्हांखे जॾहिं तव्हां मुल्क खां ॿाहिरि वेंदा आहियो दादा यकीन कंदो त नो डाउट के ॾाढी ख़ुशी थींदी आहे ऐं फ़ख़ुरु थींदो आहे ऐं ज़ाहिरी ॻाल्हि आहे ख़ुशी तॾहिं ॾाढी थींदी आहे जॾहिं तव्हांखे महिनत जो फल मिले थो ऐं महिनत जो फल इहो ई आहे हिकिड़े आर्टिस्ट लाइ मञता जॾहिं उनजा जेके चाहींदड़ उनखे जॾहिं चाहिनि था ऐं उनखे प्यारु कनि था त पोइ उनजो यकीन कंदो तुंहिंजो फल मिली थो वञे ॾाढी ख़ुशी थींदी आहे जॾहिं परदेस में तव्हांखे केरु नाले सां सॾु करे तव्हां सां बीह करे तव्हांजी चाह में बीठो हुजे इहा वॾी ॻाल्हि हूंदी आहे हिकिड़ी विच में ॻाल्हि यादि अचे नजफ़ यादि अथव हिंदुस्तान खां असांजा जेके सिंधी ॿाहिरि आया हुया बिल्कुलु हीरे ठक्कर साहब वारा ऐं ॿियो बि मूंखे नाला हाणे नथा यादि अचनि जिन घुराए करे नजफ़ सां मुलाक़ात कई ऐं नजफ़ खे चयूं नजफ़ तुंहिंजे हिन चूड़ियूं वॼण वारे गाने खां माना जेकॾहिं नाहे त असांजी शादियूं मुरादियूं हिंदुस्तान में कोन थियूं बिल्कुलु सो इहा दादा ॾाढी मञता जेकी आहे न इहा जॾहिं मञता मिलंदी आहे त ॾाढी ख़ुशी थींदी आहे अच्छा मां हिकिड़ी ॻाल्हि पे पुछणु चाहिं उहा इहा आहे त तव्हांजे आवाज़ में जेको दर्द आहे जेका पीड़ा आहे उहा कंहिं वजह खां आहे या इहा नेचुरल आहे इहो ॾाढो सुठो सुवालु आहे दादा असलम मां तव्हांखे हिकिड़ी मज़े जी ॻाल्हि ॿुधां त अक्सर वरी हिकिड़ा माण्हू छा चवंदा अथव साईं को दर्द हिन में आहे को फटियल आहे त को इन जे करे हिन जी आवाज़ में को दर्द आहे बिलीव कंदो त यकीन कंदो त सचेज़ अहिड़ी का बि ॻाल्हि कोन्हे तव्हां हिकिड़ा सचा आर्टिस्ट आहियो मां तव्हांखे बचपन खां नाटक रंग में ॾिसंदो अचां थो सो एज़ अ हिकिड़ो जेको एक्टर आहे एक्टर जॾहिं पंहिंजी हुन एक्ट में घिरी करे परफॉर्म न कंदो न त उहो एक्ट सां वफ़ादारी नथो करे सघे असां जंहिंमहिल को बि गीत ॻायूं था त यकीन कंदो त उन गीत में घिरी करे फील ईअं थींदो आहे त यार हिनखे का दर्द आहे ऐं यकीन कंदो त अच्छा मां अॼु ॿी मज़े जी ॻाल्हि अॼु तव्हांजे प्लेटफॉर्म सां ॻाल्हि थो कयां त दूर दूर तक इन शइ जो को ख़्वाबो गुमान में बि को अहिड़ी शइ न आहे त को दर्द आहे वरी मां इन शइ जी ॾाढो अपोज़िट आहियां वरी अलाह जा अहसाननि मूंखे हर शइ पंहिंजी सोच ऐं तवका खां मुंहिंजे रब साईं हर शइ पंहिंजी ॾिनी आहे सो अहिड़ी का ॻाल्हि कोन्हे बाक़ी इहो आहे त मां हिकिड़ी जेकी ॻाल्हि कई जनरली ॻाल्हि कई त जेको बि आर्टिस्ट आहे पंहिंजे अगरि अदाकार आहे पंहिंजे अदाकारी में घिरी करे ॻाईंदो त कमाल कंदो
अदाकार अदाकारी पंहिंजी घिरी करे कंदो त कमाल अदाकारी कंदो। अगरि सिंगर जेको उनखे जेको मिले थो सॉन्ग मिले थो उन सॉन्ग सां उहो निभाह करे थो त उहो कमाल थींदो। त तव्हां जेका सिंगिंग शुरू कई त उन जी का ख़ासि वजह हूंदी या तव्हां एक्टर बि थी सघो पिया, तव्हां सिर्फ़ु कंपोज़र बि थी सघो पिया, लाज़मी ॻाल्हि आहे त सिंगर थियो? एक्चुअली असलम ॾाढो सुठो सवालु आहे। सो मां हिकिड़ी ॻाल्हि इहा कयां त हिकिड़ी ॻाल्हि कंदा आहिनि, हिकिड़ी कहावत मशहूरु आहे त हर कामयाब मर्द के पीछे किसी औरत का हाथ है। मुंहिंजी वरी कहाणी कुझु डिफरेंट आहे हिन खां। मुंहिंजी कहाणी इहा आहे त मुंहिंजी कामयाबी जे पुठियां मुंहिंजे वालिद मरहूम जो हथु आहे। नजफ़ अली, अगरि नजफ़ अली जा नून जीम फे 3 लफ़्ज़ अचनि था त उहो जो कुझु बि आहिनि पंहिंजे वालिद मरहूम ख़ुदा बख़्श नाशाद। एक्चुअली छा आहे त मुंहिंजो वालिद साहिबु सिंध हार सिंध केटल शो मेलो लॻंदो आहे। पूरे पाकिस्तान में हिकिड़ा 3 वॾा मेला लॻंदा आहिनि। हा, हिकिड़ो जैकाबाद में लॻंदो आहे, ॿियो लॻंदो आहे सिबी में, टियों लॻंदो आहे लाहौर में, पूरे पाकिस्तान में। जैकाबाद में सिंध हार सिंध केटल शो थींदो आहे। मुंहिंजो वालिद साहिबु हुनजो सेक्रेटरी रहियो। पाकिस्तान जा जेके बि सफ़े अवल जा आर्टिस्ट, मैडम मेनाज़ खां वठी नूरजहान खां वठी ख़ान साहब मेहदी हसन खां वठी, उन्हनि खे उते मुतारिफ़ कराइण में उनजो वॾो रोल हूंदो। उनजी ख़्वाहिश हूंदी त काश जेको आहे मुंहिंजो पुटु बि जेको आहे उहो हिते परफॉर्म करे, उहो इन स्टेज ते परफॉर्म करे। सो उनजी ख़्वाहिश हुई त जैकाबाद जहिड़े हिकिड़े अहिड़े रिमोट एरियाज़, बैकवर्ड एरियाज़ में रही करे पंहिंजी औलाद खे इन शइ में तरजीह ॾियणु, उहो सॼो क्रेडिट उनजो आहे। त नजफ़ हिन में को शक कोन्हे त महिनतुनि जा फल जॾहिं मिलनि था ऐं ख़ासि तौर ते मज़ो तॾहिं ईंदो आहे जॾहिं हिकिड़े फ़नकार जा फॉलोअर्स पैदा थियनि। मूंखे यादि थो अचे त हिकिड़ो नौजवान आयो हुयो जेको हू बहू माना मुंहुं मुहांडे में बि तव्हां जहिड़ो, आवाज़ बि हुनजो तव्हां जहिड़ो। छा नालो हुन नौजवान जो? बिल्कुलु राज सागर। बिल्कुलु उनजा वरी अंदाज़ बि जहिड़ा अच्छा, तव्हांजो लुक बि जेको आहे न थोरो इंडियन स्टाइल लुक आहे। पर्सनैलिटी वाइज़ तव्हांखे जे ॾिठो वञे, जीअं तव्हां हाणे इहो जेको पैंट शर्ट खे छॾे करे जॾहिं तव्हां कुर्तो ऐं शलवार या कुर्तो पैजामो पायो था त मतिलबु हिकिड़ो इंडियन लुक थो अचे त भई हीअ असांजे कल्चर जो माण्हू न आहे। सही, इहो तव्हां फील कयो आहे कॾहिं? एक्चुअली छा आहे त लिबास त नो डाउट के जॾहिं बि परफॉर्म कंदो आहे त अजरक त नो डाउट के पंहिंजी जेकी सकाफ़त आहे उहा त हूंदी आहे। सो इहो आहे त हाणे सभु लिबास पंहिंजा आहिनि, त हाणे सभु तहज़ीबूं सभु पंहिंजूं आहिनि। बाक़ी पंहिंजी जेकी तहज़ीब आहे, सिंधी जेकी सकाफ़त आहे, उहा कॾहिं छॾणी बि न आहे, जेकी रग रग में शामिलु आहे। सो कोशिशि कबी आहे, कोशिशि कंदो आहियां त जेकी शइ डिफरेंट हुजे भले उहो पाइणु घुरिजे। हिकिड़ी असल में छा ख़्यालु आहे हाणे वरी नजफ़ कलाम थी वञे को? साईं बिल्कुलु, इहा त दिलि वटां ॻाल्हि बिल्कुलु आहे। ऐं नजफ़ वटि वेठा हुजूं ऐं हुनजो कलाम न ॿुधूं ऐं संगत हुनजो कलाम न ॿुधे, बिल्कुलु त ज़ाहिर आहे असांजो अचण ई अचाई थींदो। बिल्कुलु पेश थो कयां मुंहिंजे अॻियां। जल्दी 10 मिंट में। सजो निहारो प्यारा बणी थक में तू पंहिंजो पाण खे वणी थक में सजो निहारो प्यारा बणी थक में। वाह, न हुन जो साथ हुई मिलंदी न एतबार कजा, न हुन जो साथ हुई मिलंदी न एतबार कसम कुरान सां
माशाअल्लाह सही, माशाअल्लाह, वाह वाह, सुभान अल्लाह। तव्हांजे आवाज़ में दर्द ऐं पीड़ा सिर्फ़ु मां महसूसु कोन थो कयां, पर हर उहो ॿुधंदड़ महसूसु कंदो आहे जेको तव्हांजी आवाज़ खे पंहिंजे दिलि जे वेझो सम्झंदो आहे। मूंखे इहो ॿुधायो त हीअ तव्हांजी जदीद शाइरी आहे या हिकिड़ी कंपोज़ थियल शाइरी आहे? शाइरी त जदीद आहे, बाक़ी उनखे कंपोज़ उहो कयो वियो आहे उनखे, हा, नए सिरे सां। अच्छा, त हीअ जेका तव्हां कंपोज़िशन कंदा आहियो पंहिंजी शाइरी खे, त जेका कुझु ज़मानो अॻु शाइरी थींदी हुई जंहिंजी कंपोज़िशन थींदी हुई उन में फोक म्यूज़िक बि जेको रखी वेंदी हुई। अॼु जी शाइरीअ में फोक म्यूज़िक तमामु घटि हूंदो आहे ऐं लेटेस्ट जेके असांजा इक्विपमेंट आहिनि उहे शामिलु हूंदा आहिनि। इन जी का ख़ासि वजह ई का? एक्चुअली असलम भाउ, पहिरियां असां डिस्क्राइब त कयूं त फोक म्यूज़िक अलॻि आहे। ॾिसो न, त दुनिया में मुख़्तलिफ़ जेंडर ते कमु थिए थो, मुख़्तलिफ़ म्यूज़िक जूं बि क़िस्मूं आहिनि, म्यूज़िक जूं बि सिन्फ़ूं आहिनि, जंहिंखे चइजे सिन्फ़ चइजे, त म्यूज़िक जूं बि सिन्फ़ूं आहिनि, म्यूज़िक जी बि। बाक़ी इहा त असांजो जेको कल्चर आहे, फोक आहे, सो असल में छा आहे त मां हिकिड़ी ॻाल्हि कंदो आहियां त इन में जिद्दत आणणु ज़रूरु घुरिजे, छो त अॼु ॾिसो तव्हां कुझु टाइम अॻु में तव्हां कीपैड वारा मोबाइल यूज़ पिया कयो, अॼु तव्हां वटि टच वारा मोबाइल अची विया आहिनि, छो त तव्हांखे अगरि हुन सां दुनिया सां गॾु हलणो आहे त तव्हांखे उहा शइ यूज़ करणी आहे। त दुनिया में जेको हीअं बिल्कुलु करणी आहे डेफिनेटली, पोइ हिकिड़ो कमु तव्हां करे सघिजे थो। जीअं तव्हांखे मूंखे यादि हूंदो त शेला गुल जो लोड़ मुंहिंजा लुड़ंदी अचे, उन में असां कोशिशि कईसीं त जेके असांजा फोक आहिनि ऐं उनखे ॿिन्हिनि खे गॾु करे हिकिड़ो वेस्टर्न अंदाज़ में हिकिड़ो ॾाढो बहितरीनु हिकिड़ो इंतज़ाज थियो ऐं उहो जेको माण्हुनि ॾाढो पसंदि कयो उन शइ खे, लोड़ मुंहिंजा लुड़ंदी अचे। ऐं इन खां अलावा शनीला जो हुयो कुझु सॉन्ग हुया जेके असां फोक इंस्ट्रूमेंट खे, या ताज मस्तानी जो हुयो सरतियूं अमी त वञोड़ी वञोला, उनखे असां नए डिफरेंट तरीक़े सां उनमें असां पंहिंजा फोक इंस्ट्रूमेंट बि यूज़ कयासीं ऐं ॿियो ही मॉडर्न म्यूज़िक जेको बि आहे उहो बि असां यूज़ कयो। अॼुकल्ह जी जेका शाइरी ऐं कंपोज़िशन जेका मुख़्तलिफ़ सिंधी चैनल्स ते हले पई, उन्हनि खे तव्हां कहिड़ी नज़र सां था ॾिसो? असल में छा आहे त इहो सॼो किरदारु जेको बि आहे, सॉरी टू से माज़रत सां, असांजे चैनल्स वारनि जो आहे। त इहे शयूं जेको असल में हू इहो सम्झंदा त इहो बिज़नेस आहे, बिज़नेस न आहे, इहो बिज़नेस न आहे। असल में छा आहे त ॾिसो, असलम वारो न, अलाह पाक जॾहिं इज़त ॾिए थो इंसान ते, जॾहिं अलाह साईं इज़त ॾिए थो त तव्हांजे मथां हिकिड़ी लाइबिलिटी थिए थी त तव्हां डिलीवर छा था कयो। त जॾहिं हेतिरो चैनल आहे त कहिड़ो बि म्यूज़िक आहे, कहिड़ो बि खणी था अचनि, बसि पैसा ॾेई करे बसि हू हलाइनि था, त उहा शइ त जेको माण्हू स्क्रीन डेफिनेटली स्क्रीन ऐं माण्हू उन्हनि खे ॾिसनि था ऐं उन्हनि चैनलनि जी रेस्पेक्ट बि कनि था माण्हू। सही ॻाल्हि आहे। त ज़ाहिरी ॻाल्हि आहे उहा शइ उन्हनि खे बि थोरी सोचणु घुरिजे त जेकी शाइरी हाणे ही जेको दौर हले थो पियो, जंहिंमें हाणे यूट्यूब चैनल बि अची विया आहिनि ऐं ख़ासि तौर ते सैटेलाइट चैनल बि जेके आहिनि उहे यूट्यूब ते पंहिंजी जेका शइ रखनि था पिया, त उते त हाणे जेको आहे सो क्लेम लॻनि था न पिया कंपोज़िशन जा बि, म्यूज़िक जा बि, त लाइव जो रुझान वधी वियो आहे। हा डेफिनेटली दादा, ऐं इहा ॾाढी सुठी ॻाल्हि आहे। ऐं इहा शइ त असां वटि हाणे थी आहे, त इहा त फॉरेन में त ही शायदि असां खां अॼु 8-10 साल अॻु में हिन ते कमु कनि पिया, चैनल मोनेटाइज़ेशन उते हले पई, उन ते कमु बि थिए पियो। हे असां वटि त हाणे आयो आहे इहो एज़ ए कॉपीराइट जो जेको चकर, हर शइ सेव थिए थी। तव्हांजी कंपोज़िशन तव्हांखे इवन पाकिस्तान में हिन जा इदारा आहिनि जेके कॉपीराइट जे जेके उन ते कमु कनि था, त उहे बि कमु कनि था। ऐं जेके हींअर माना असां वटि त ख़ैर हाणे हींअर इहा शइ आई आहे, इहा फॉरेन में अॻु में हुई आहे अवेलेबल। सो इहा शइ म्यूज़िक जे लाइ मां सची थो ॿुधायां त ॾाढी सुठी शइ आई आहे, त क्रिएशन वधंदी। असां वटि छा हूंदो, विच में तव्हां ॾिठो हूंदो त विच में हालति इहा लॻी पई दादा त ही जेके ट्रैक ॻाए विया, उन ट्रैकनि ते वरी हिकिड़ो ॻायो सिंगर, घटि में घटि 10 सिंगर ॻाईंदा त एल्बम थींदा। पर हाणे केरु बि कोन थो करे, केरु बि कमु कोन थो करे। पोइ उन ते अदरवाइज़ कुझु बि आहे, म्यूज़िक नओं त ठहे थो, कुझु कमु त थिए थो, इन सां रोज़ी बि वधी न, डेफिनेटली ॾिसो म्यूज़िशियंस जी वधी ऐं स्टूडियोज़ जी वधी न, इन सां केतिरनि माण्हुनि जो रोज़गार सलाह। बिल्कुलु दादा, हाणे तव्हां हितां अंदाज़ो लॻायो न, जॾहिं त तव्हांजी कैसेट ख़तमु थी वई, कैसेट खां पोइ CD ख़तमु थी वई, CD खां पोइ USB ख़तमु थी वई, हर शइ ख़तमु थी वई, त ज़ाहिरी ॻाल्हि आहे आर्टिस्ट जो सोर्स ऑफ इनकम छा हुयो। हाणे त माना डेफिनेटली आहे यूट्यूब सिर्फ़ु, जिन ते माना तव्हां अर्न करे सघो था, सुठो अर्न करे सघो था ऐं उन ते कमु करे सघो था, पंहिंजी क्रिएशन ॾींदो त सुभाणे केरु तव्हांजी क्रिएशन खणी बि न सघंदो। इवन अगरि केरु राइटर आहे, राइटर बि जेको आहे पंहिंजी क्रिएशन सेव करे सघे थो। एज़ ए कंपोज़र आहे, कंपोज़र पंहिंजी क्रिएशन सेव करे सघे थो। पेंटर आहे, पेंटर पंहिंजी क्रिएशन सेव करे सघे थो। त केरु बि तव्हांजी का शइ खणंदो न।
जेको जेन्युइन आहे Definitely. आहे उन जी माना क्रिएशन जेका आहे उहा सेव थी थिए पई ऐं उनखे ई उन जी रॉयल्टी वग़ैरह बि जेको आहे सही। थी पई न जब हूअं त असां ॾिठोसीं त खोड़ सतरा नवां फनकार बि अची विया जिन कंपोज़िशन कराई ट्रेक कराए उन ते वरी पोइ ज़रूरु ज़रूरु करे उन्हनि ॻायो उहे बि फनकार थी विया हाणे त उन्हनि जे लाइ मुश्किल थी वियो हूंदो शोज़ में ॻाइणु करणु छो करे Definitely. हर शो यूट्यूब ते वञे थो पियो दादा यूट्यूब ते या इन खां अलावा ॾिसो न हिकिड़ी शइ माण्हू जी मंज़िल हूंदी आहे त उन्हनि जी जेकी मंज़िल कहिड़ी आहे सो उन्हनि जी मंज़िल इहा ई हुई त असां अचूं स्क्रीन ते अचूं फेम थियूं पर उहो शइ लॉन्ग टर्म हली न सघंदो उहो लॉन्ग टर्म न हली सघंदो त उनजे लाइ ज़ाहिरी ॻाल्हि आहे डेफिनेटली जेको सिखिया करे ईंदो जेको सिखी ईंदो जंहिंखे प्रॉपर तरबियत हूंदी पंहिंजी म्यूज़िक जी तरबियत हूंदी ऐं उहो ई अॻिते हली सघे थो बाक़ी अदरवाइज़ तव्हां पंहिंजो यूट्यूब चैनल खोलियो आहे जी जी ऐं तव्हां हुन जे लाइ पंहिंजो हिकिड़ो नओं सेटअप बि हयो आहे जी जी बिल्कुलु उहो वॾो प्रोजेक्ट आहे जेको तव्हां लॉन्च करण वारा जी जी असलम भाउ असां हाणे इनशाला अनकरीबी हिकिड़ो अहिड़ो प्लेटफॉर्म असां खणी अची रहिया आहियूं त जिथे काफ़ी अहिड़ा अहिड़ा प्लेटफॉर्म आहिनि जेके काफ़ी जेके चैनल्स आहिनि त उहे वरी ज़ाहिरी ॻाल्हि आहे उन्हनि खे हलाइण जे लाइ एतिरा सोर्सिस न आहिनि त सोशल मीडिया हींअर सभ खां वॾे में वॾो हथियार आहे सोशल मीडिया हींअर हर कंहिंजे हथ में हर कंहिंजे हथ में आहे ऐं हर कलाक में माण्हू ॾिसे थो उनखे चैनल खे पंहिंजे चैनल खे ॾिसे थो या सोशल मीडिया खे जिथे बि आहे दुनिया जे कहिड़े बि कुंड कुड़छ में आहे उनजे लाइ असां हिकिड़ो अनकरीबी हिकिड़ो चैनल खणी अची रहिया आहियूं अजरक स्टूडियो जंहिंजी हींअर टेस्ट ट्रांसमिशन असां शुरू करे छॾी आहे हाली प्रोमोज़ वग़ैरह उन ते रखिया आहिनि कुझु इनशाला अनकरीबी उन ते सॼा कमु थींदा ऐं उनजो जेको मेन मक़सदु आहे ऐं वरी मुखातिब थी ॻाल्हाईंदुसि त उनजो जेको मेन मक़सदु इहो आहे त जेके बेपहुच फ़नकार जेके बेसहारा फ़नकार जंहिंखे वसाइल न आहिनि जेके पहुची कोन था सघनि उन्हनि जा फ्री ऑफ कॉस्ट में उन जा ऑडियो ट्रैक्स फ्री ऑफ कॉस्ट में उन्हनि जा वीडियोस ठाहींदासीं असां ऐं उन जा लाइव सेशन बि असां रिकॉर्ड कंदासीं असांजो जेको मेन मोटिव ऐं मक़सदु आहे उहो इहो ई आहे त असां फ़नकार खे पिनण ते मजबूर न कयूं वाह वाह त इन सां मूंसां कोलैबोरेशन में EBS जे नाले सां मुंहिंजा हिकिड़ा दोस्त आहिनि मुंहिंजा कुलीग आहिनि जेके सिंसियरिटी सां इन ते कमु करे रहिया आहिनि उनजो मेन मक़सदु इहो ई आहे त असां कंहिं फ़नकार खे राशन वठी ॾियूं 8-10 हज़ार जो इन खां बहितर न आहे त 8-10 हज़ार 15 हज़ार हिकिड़ो उनखे ट्रैक्स ठाराए करे उनजे ख़र्च करे वीडियो ते जॾहिं हू पंहिंजी अगरि फेम करे थो वञे त पंहिंजे पेरनि ते बीह करे बरसरे रोज़गार करे सघे थो माशाअल्लाह माशाअल्लाह न चवां हाणे मुंहिंजो ख़्याल न वेंदे न हाणे कुझु ॿुधूं हिन खां वेंदासीं पोइ वरी मां सम्झां थो त काफ़ी टाइम थी वियो आहे सो कलाम तो ॿुधूं जी बिल्कुलु सो आख़िर में ही हिकिड़ो गीत आहे अयाज़ गुल साहब जो मुंहिंजो फेवरेट आहे मूंखे जे तुंहिंजो सहारो आहे विच दरिया बे किनारो आहे हुन ज़ालिम खे मूंखां ई सवाइ बाक़ी हर शख़्स प्यारो आहे वाह वाह त पोइ थी वञे बिल्कुलु बाकी हर शख्स प्यारो मुखे जे तुही जो सहारो आहे विच दरिया जबरदस्त
मुखे जेत जो सहारो आहे हो वाह सही वाह 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 कमाल थी।